सऊदी अरब में इंडस कल्चरल एंड सोशल फोरम पारां पाकिस्तानी सफ़ीर राजा अली एजाज़ जे मान में तकरीब मुनक़द कई वई। रियाज़ में इंडस कल्चरल एंड सोशल फोरम पारां मुनक़द कयल तकरीब में सिंधी कम्यूनिटी जे डॉक्टरनि, इंजीनियरनि ऐं ॿियनि खातनि सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते इंडस कल्चरल एंड सोशल फोरम जे बानी ऐं अॻूणे सदर ग़ुलाम क़ादिर मल्लाह तकरीब खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान खेनि सुञाणप ॾिनी, जंहिं सबबि अॼु सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में संदनि तंज़ीम तइलीम ऐं सिहत जहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। इंडस फोरम जे सदर ज़ीशान काज़ीअ जो चवणु हो त संदनि मक़सदु आहे त सऊदी अरब में वर्कर्स खे पेश ईंदड़ मसइलनि खे हल करण खां अलावा पाकिस्तान में बि माण्हुनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ कमु कयो वञे। पाकिस्तानी सफ़ीर राजा अली एजाज़ इंडस फोरम जी कारकर्दगी खे साराहींदे चयो त परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि हमेशह क़ौम जे ॾुख खे सम्झियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत खे यकीनी बणायो आहे। हुन चयो त परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि हमेशह मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे मुल्क जो घाट फ़ख्र सां ऊचो कयो आहे। अपनी हक हलाल की कमाई से एक हिस्सा पाकिस्तान के लिए वक्फ कर देते हैं। तो मेरे ख्याल में आज इस हॉल में जितने लोग बैठे हैं और वो भी जो नहीं है यहाँ पे, जो शायद अपना नाम आगे लाना पसंद ना करें, उन सबको मैं ना सिर्फ मुबारकबाद पेश करता हूँ बल्कि वो एक्चुअली खराज तहसीन के हकदार हैं। हम सबसे पहले पाकिस्तानी हैं और उसके बाद हम किसी और प्रोविंस से हमारा ताल्लुक है। तो जो कुछ भी हमारा मकसद है वो अपने पाकिस्तान की खिदमत करने के, चाहे हम कितनी भी कैपेसिटी से कर सकें वही करना है। और आपको सिर्फ उस हवाले से एक प्रोग्राम बताना था कि हम किस तरह से अपनी अपनी कैपेसिटी में ये खिदमत सर अंजाम दे रहे हैं। तकरीब जे आख़िर में इंडस फोरम तरफ़ां पाकिस्तानी सफ़ीर राजा अली एजाज़ खे शील्ड ऐं अजरक टोपी तोहफ़े तौरु पेश कई वई। इंडस फोरम पारां मुनक़द कयल तकरीब खे डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, हफ़ीज़ शेख, आशिक़ समो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।